प्याज कबाबाद में हथियारबंदन घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपया ज़ेवर फुरे फरार थी विया। सिविल लाइन थाने की हद लोरा मोहल्ला में 7 अणॼातल हथियारबंद जफर अली वगण के घर में दाखिल थिया। औरतुनि समेत सभी घर भातियुनि खे हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणायो। मुज़ाहिमत पीरसन अब्दुल नबी वगण के सख्त ज़ख्मी करे छॾियो। 16 लाख रुपया रोक रक़म ऐं 8 तोला सोना ज़ेवर फुर करे फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, जैकाबाद जे सिविल लाइन थाने की हद मुख्तियार कार ऑफिस भरिसां लोरा माला में 7 हथियारबंद जफर वगण के घर में घिरी करे उनके वालिद अब्दुल नबी शेख के मथां तशद्दुद कियो, अब्दुल नबी वगण के मथां तशद्दुद कियो, उनके ज़ख्मी कियो। उनखां पोइ उन्हनि सभिनी घर भातियुनि खे यरगमाल भराए हथियारनि जे ज़ोर ते हिकिड़े कमरे में बंद करे 16 लाख रुपया रोक ऐं 8 तोला सोना ज़ेवर खणी करे फरार थी विया। वाक़े खां पोइ इतला ते पुलिस पहुती। पुलिस जांच शुरू करे ॾिनी आहे। वारसनि जो इहो चवणु आहे त असांजे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो। छाकाणि त हाणे असां पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहियूं। बदअमनी एतिरी चढ़ी वई आहे, उन्हनि घुर कई आहे त फौरी तौर जवाबदार गिरफ़्तार कनि, संदसि सामान फुर्तियल वापसि करायो वञे। जी ठीक है, मुझी मेहरबानी अपडेट करण के लिए।